ज़िंदगीअ में साफ़ पाणी पीअण जी अहमियत। इंसानी ज़िंदगी समेत हर जीवत जो जियापो पाणीअ ते आहे। पाणी खां सवाइ इंसान कुझु बि नाहे। इंसानी ज़िंदगीअ में साफ़ पाणी पीअण जी अहमियत तमामु घणी आहे, जंहिंसां सिहत जो पिणु सिधो सओं तालुक़ु जुड़ियल आहे। दुनिया में ज़मीन 25% जॾहिं त पाणी 75% आहे, जंहिंमां 3% पाणी पीअण जे क़ाबिल आहे। बाक़ी 97% पाणी समुंड ऐं ज़मीन अंदरि खारो आहे, जेको इंसानी ज़िंदगीअ ऐं सिहत लाइ नुक़सानकार आहे। असांजे पीअण वारो साफ़ ऐं मिठो पाणी जर अंदरि ख़राब थी रहियो आहे। जेकॾहिं अव्हां जे पीअण वारो पाणी 200 खां 300 TDS विच में आहे त इहो इस्तेमाल लाइक़ु आहे ऐं पाणी पीअण लाइ बहितर आहे। मुल्क में अंदाज़े मूजिबि 84% आबादीअ खे पीअण जो साफ़ पाणी मुयसरु नाहे। बाक़ी 16% माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मिले थो। हिन वक़्तु जर ख़राब थियण ऐं पीअण जे पाणीअ जे ख़राब थियण सबबि इंसानी जिस्म में पेट जूं बीमारियूं, गुर्दनि जूं बीमारियूं, हेपाटाइटिस B, C, TB, हाई ब्लड प्रेशर ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। ॿारनि में दस्त, कालरा, पोलियो ऐं उल्टियूं पिणु थियनि थियूं, जंहिंजे करे वॾे तादाद में मर्द, औरतूं, ॿार फ़ौत थी रहिया आहिनि ऐं वॾे अघ में इस्पताल भेड़ा थी चुका आहिनि, जेका हिकु ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। सॼी सिंध हिन अहम मसइले जी लपेट में घेरियल आहे। अक्सर इलाइक़नि में जर जो साफ़ पाणी नाहे ऐं उतां जो TDS ख़तरनाक हद ताईं पहुची चुको आहे ऐं माण्हू ज़हरीलो पाणी पी रहिया आहिनि, जंहिंजे करे हिन तरफ़ ख़ासि तवजा ॾियण जी ज़रूरत आहे। पंहिंजी सिहत ऐं ईंदड़ नसुलनि खे बीमारियुनि खां बचाइण जे लाइ ज़रूरी उपाउ वठणु घुरिजनि। पाणी साफ़ करण जी कोशिशि करियो। फिटकी इस्तेमालु करण वसीले पाणी पिणु साफ़ करे सघिजे थो ऐं पुराणे तरीक़े मूजिबि मटनि ऐं दिलनि में पाणी रखणु पिणु पाणीअ खे साफ़ करण में मदद करे थो। घरनि में वाटर फिल्टर पिणु इस्तेमालु करे सघिजे थो, पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अॻु पंहिंजे घर जे पीअण जो पाणी लेबॉरेटरी मां ज़रूरु चेक करायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नेम डॉक्टर समील असू आहे। मां चेयरमैन आहियां सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट कायदो यूनिवर्सिटी लाड़काणो। असीं हिते लाड़काणे जे आवाम जे लाइ हिकु फैसिलिटी प्रोवाइड कई आहे त जिथे पाणी जा मुख़्तलिफ़ इशू थियनि था त पाणी पीअण जे लाइक़ु आहे या न आहे। जीअं तव्हां ख़बर आहे त अॼुकल्ह लाड़काणे शहर ऐं उन जे आसपास जेके शहर आहिनि, जीअं कंबर, रातो दरो, नौं दरो, टोकरी ऐं ॿिया जेके बि डिवीज़न में अचनि पिया, उन में पाणी जो इशू ऐं जर ख़राब थी वियो आहे। असीं पाणी टेस्ट करण लाइ मुख़्तलिफ़ इक्विपमेंट ऐं टेस्टूं कयूं पिया। सो इन मैसेज ज़रिए मां लाड़काणे जो बाशऊर अवाम ऐं जेके असांजे लाड़काणे जे नज़दीक जेके माण्हू आहिनि उनखे मैसेज ॾियणु चाहियां थो असांजे लैब में अचनि, पाणी जो सैंपल खणी अचनि ऐं पाणी टेस्ट कराइनि त उहो पाणी पीअण जे लाइक़ु आहे या न आहे। असां उनखे रिपोर्ट ठाहे ॾींदासीं, छो त पाणी हिकु नेमत आहे। पाणी जे ख़राबु हुजण करे तव्हांजी किडनीज़ ऐं कैंसर ऐं मुख़्तलिफ़ ॿी बीमारियूं थी सघनि थियूं। तो हिन वीडियो तहत मां तव्हांखे मैसेज ॾियां पियो त तव्हां वटि को बि पाणी आहे त उहो असांजी लैब में खणी अचो। असां उनखे टेस्ट करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त उहो तव्हां पाणी वापरायो या न वापरायो। महिरबानी।